तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा थींदो। जेका अॼु एपिसोड आई आहे इन जी कहाणी तव्हां ॾिठी। पोइ वीडियो असां ॾिनीसीं अॼु मंझंदि जो। असां तव्हांखे ॿुधायोसीं 50% चांस आहे तकरार ड्रामे जी किस्त अचण जो। बिल्कुलु अॼु किस्त अची वई ऐं तव्हां ॾिठी बि सही। हाणे सुभाणे जेका किस्त अचणी आहे उन में छा थींदो, छा उन में वाकई भावल ख़ान खे लीमो फसाइण में कामयाबु थी वेंदो, या हाणे सजावल जेल मां छुटी ईंदो, या वरी मूसा बि पकड़ियो वेंदो, उन खे वरी मीर ख़ान पकड़ाईंदो। सॼो ई किसो तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं। पहिरियां इन खे पूरो ॾिसो ऐं उदासी TV यूट्यूब चैनल के भी सब्सक्राइब करण न विसारींदा। फेसबुक पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। अचो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं था सॼी कहानी नेक्स्ट एपिसोड जी। दोस्तों पहिरीं ॻाल्हि हीअ त नेक्स्ट एपिसोड जेका ईंदी उन में नवाब ख़ान लीमे खे चवंदो तूं जेको आहे हाणे फसाए वञी भावल ख़ान खे। छो भावल ख़ान शामिर जो पतो पुछंदो थो अचे ऐं उन खे लीमो इहो टीकर ॾींदो त अच पतो मूं वटि आहे शामिर जो, ऐं माण्हू विहाराइण जी कोशिशि कंदो। मतिलबु पंहिंजी पूरी प्लैनिंग ठाहींदो ऐं इहो नवाब ख़ान लीमे खे टास्क ॾींदो ऐं मीर ख़ान खे चवंदो तोखे त ख़बर आहे मूसा जा दोस्त कहिड़ा कहिड़ा आहिनि, तूं उते रही आयो आहे, तूं उते वञी छापा हणाए मूसा खे पकड़ाए। लेकिन मूसा बि होशियारु आहे, दरिया ख़ान वटि वेंदो आहे ऐं दरिया ख़ान उन खे चवंदो आहे तूं मूं वटि रही पोइ ख़तरो न आहे। लेकिन उते मूसा इहा ॻाल्हि कंदो आहे त पहिरें इहे ठिकाणा पुलिस ॻोल्हींदी जेका मुंहिंजा दोस्त आहिनि। बहरहाल मां ॿिए पासे हलियो वेंदुसि ऐं जेको भावल ॿिए पासे निकिरी वियो आहे लीमो खे हथु ईंदो। बिल्कुलु दोस्तों कुझु किस्तनि खां पोइ लीमे सां भावल जी मुलाक़ात थींदी। लेकिन नेक्स्ट एपिसोड में भावल फ़िलहालु हिकु साइड थी चुको आहे ऐं जेको नवाब ख़ान आहे उहो सजावल खे क़ाबू करे छॾींदो। उहो जेल में आहे लेकिन सजावल तो निकिरण जी पंहिंजी कोशिशि कंदो, लेकिन वक़्ती तौरु जेल में ई रहंदो। अॼु जो वीडियो पोइ पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। खुदा।